शहर जे इंतहाई मेहनत कश असांजे बुला खान जी धरती जो हिकिड़ो नालो वो माइनॉरिटी इशूज़ जे हवाले सां हुजे या अब्बास फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां थियन संदन खिदमतूं हाणे बि कंहिं समाजी तंज़ीम सां वांझल खिदमतूं कंदड़ एडवोकेट कानूनदान पंहिंजे कानून जी दुनिया में पंहिंजे मारू माण्हुनि जी खिदमत जो जज़्बो रखंदड़ असांजो भाउ रमेश गुप्ता तव्हांजे भरपूर आजियां ऐं ताड़ी में रमेश गुप्ता तव्हां सां मुखातिब थींदा। सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसानी साहब, मोहतरम मलिक नादर खान, मोहतरम मलिक पहाड़ खान, थाणू बुला खान जा चेयरमैन वीरूमल लिनाणी साहब, हिन प्रोग्राम जा रूह रवां शेख अब्दुल्ला कोस्तानी साहब ऐं ॿिया जेके असांजा प्रेस जा दोस्त मुस्तफ़ा मेमण, परवेज़ मेमण, मोहम्मद हसीन खासकली साहब ऐं ॿिया जेके असांजा हिते घोट बिरादरान महिमान किन जा नाला जेकॾहिं रहिजी विया हुजनि तव्हां उन्हनि खां मौज़रत थो वठां। सलाम नमस्ते। सच पुछो त अॼु मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा बि आहे त अॼु खां 12 साल पहिरीं आऊं इन ई अब्बास फाउंडेशन जो सदर हुउसि ऐं शेख साहब उन जो चेयरमैन हो। मूंखे यादि आहे उन वक़्तु बि इज्तिमाही शादियुनि जो प्रोग्राम हो, साॻी अवाम हुई, साॻिया माण्हू, साॻी तंज़ीम। अॼु 10-12 सालनि खां पोइ तव्हां सां मुखातिब थींदे ऐं तव्हांजे सिफ़नि में बीहंदे सच पुछो त तमामु घणी ख़ुशी पई थिए। ऐं शेख साहब मुंहिंजी वाबस्तगी हुन सां हिकु दोस्त जी हैसियत वारी बि आहे, उस्ताद वारी बि आहे, छाकाणि त आऊं 7-8 क्लास थाणे बुला खाने में पढ़ियो आहियां त शेख साहब असांजो अरबी जो उस्ताद हूंदो हो, इस्लामियात जो उस्ताद हूंदो हो। त उन हवाले सां बि तंज़ीम जो एज़ अ कंपेनियन थी करे हिकिड़ी तंज़ीम में गॾु करणु एज़ अ प्रेसिडेंट एंड चेयरमैन, त इहे 3 पहलू आहिनि असांजे तहलकातनि जे विच में। ऐं आऊं कोशिशि कंदो रहियो आहियां त हमेशह पंहिंजे कलम जे ज़रिए, पंहिंजे ज़ुबान जे ज़रिए इन्हनि 3 पहलुनि जे विच में तवाज़ुन रखंदो अचां। ऐं मूंखे फ़ख्रु आहे त जंहिंखे उस्ताद चवां थो, जंहिंखे दोस्त चवां थो, उहो हिन वक़्तु अहिड़ा ज़बरदस्त प्रोग्राम कराए रहियो आहे। सच पुछो त असांजे तबक़ाती समाज में शादियूं बि तबक़ाती थियनि थियूं। अमीर माण्हू कोशिशि कंदो त मुंहिंजो रिश्तो के अमीर औरत सां थिए, मिडिल क्लास चाहींदो त मुंहिंजो रिश्तो के मिडिल क्लास सां थिए, ग़रीब चाहींदो, हू चाहे न चाहे पर समाज जो हिकिड़ो रिश्तो आहे। ऐं उन समाज में हेड़े पीड़ियल समाज जे लाइ रिश्ता ॻोल्हणु, उन जे ॾाज जो सामान कठो करणु ऐं उन लाइ हेतिरा माण्हू गॾु करणु, सच पुछो त इहो कमु को आम कमु न आहे, तमामु वॾो कमु आहे मज़हबी नुक़्ताए नज़र हिसाब सां बि ऐं समाजी नुक़्ताए नज़र खां बि। ऐं जसदो ॾियां शेख साहब खे, छाकाणि त आऊं पाण अमल जे मैदान में नंढड़ो हिकिड़ो सिपाही रहियो आहियां, त मूंखे ख़बर आहे त प्रैक्टिकली प्रोग्राम करणु, सजाइणु, माण्हू घुराइणु केॾो कठिन कमु हुजे थो। त मुंहिंजे नज़दीक बहितर इंसान उहो आहे जेको इंसान ज़ात जे भले जे लाइ कमु थो अचे, जंहिंजो समाजी रोल हुजे, जंहिंजो समाज में रोल हुजे, जंहिंजो ग़रीब माण्हुनि जे लाइ रोल हुजे, त ही कमु उन दायरे में अचे थो, उन सर्कल में अचे थो। ऐं वॾी मुनफ़रत ॻाल्हि इहा आहे हिन प्रोग्राम जी त स्टेज मज़हबी हवाले सां, समाजी हवाले सां हिकिड़ो बैलेंस नज़र अचे थो। त हुते तव्हांखे दीवान बिरादरी नज़र ईंदी, हुते तव्हांखे ख़ासकली मेमण, ऐं इहो बैलेंस रखणु कंहिं जहांदीदा ज़हन जो कमु आहे। ऐं आऊं सम्झां थो त इहो ज़बरदस्त प्रोग्राम आहे, छाकाणि त मौलाना आज़ाद, मौलाना अबुल कलाम आज़ाद जेकॾहिं हिते मज़हबी अकाबर वेठल हुजनि त मूं हुन जो किताबु पढ़ियो हो जॾहिं हिंदुस्तान जी तहरीक पहली आज़ादीअ जी, त हुन पंहिंजी किताब में लिखियो आहे, अंग्रेज़ी किताब में, इंडिया विन्स फ्रीडम, त जेकॾहिं आसमान मां को फ़रिश्तो लही अचे ऐं मूंखे चवे त मौलाना साहब जेकॾहिं हिंदुस्तान जी आज़ादी आऊं तव्हांखे ॾियां ऐं तव्हां हिंदू मुस्लिम इताद सां हथु खणो त तव्हांजो फ़ैसिलो कहिड़ो हूंदो? त मौलाना साहब तमामु गहरो इंसान हो, चई आऊं उन आज़ादी खे ठुकराए छॾींदुसि, छाकाणि त
जेकॾहिं आज़ादी न मिली अंग्रेज़नि वटां असांखे त इहो 18 करोड़ उन वक़्तु 1935-36 में 18-20 करोड़ गॾियल हिंदुस्तान जी आबादी हुई, असां बि हुनजो हिसो हुआसीं, त उहो उन्हनि 20 करोड़ माण्हुनि जो नुक़सानु थींदो। पर जेकॾहिं हिंदू मुस्लिम इत्तेहाद टुटे थो त इहो पूरी इंसान ज़ात जो नुक़सानु थींदो। त इन जे करे इंसान ज़ात जे अमन जी कसोटी ते मूंखे हिंदुस्तान जी आज़ादी न खपे। त असीं शेख अब्दुल्ला ऐं हिते जेके माण्हू वेठल आहिनि इन ई फिक्र जा पैरोकार आहियूं। ज़्यादा शेख साहब खे गुज़ारिश आहे त टाइम जेकॾहिं मूंखां वधीक वठी वञा हिकिड़ी चिठ लिखे, मूंखे मज़ो न आहे एॾो ॻाल्हि मुकमल करण खां सवाइ। ऐं समाज में ग़रीब माण्हुनि जी ॻाल्हि करणु हिन दौर में इहा का घटि ॻाल्हि न आहे। ऐं असांजो फर्ज़ थो थिए त पीड़ियल तबिके जी ख़िदमत कयूं। अॼु असीं सभु गॾु आहियूं शेख अब्दुल्ला साहब सां, त इहा हिकिड़ी वाज़े हिकिड़ो मैसेज आहे कोस्तान जो पूरी दुनिया खे, पूरी सिंध खे, पूरे पाकिस्तान खे, त समाजी कमनि जे मुआज़ ते, समाजी कमनि जे हवाले सां असां में का बि मज़हबी भेदभाव, असां में को बि मज़हबी मतभेद न आहे। असां हिन पिच ते, असां हिन समाजी पिच ते ॿाहिरि आहियूं, ॿाहिरि रहंदासीं। ऐं बाहि पे वारो मैसेज मीडिया जे लाइ बि आहे, सियासतदाननि जे लाइ बि आहे, समाजी एक्टिविस्टनि जे लाइ बि आहे, सभिनी जे लाइ आहे। ऐं उहो बाहि पी जो मैसेज असांखे इस्लाम जी तारीख़ मां मिले पियो। अमीर मुआविया खलीफ़ो रहियो आहे इस्लामी हुकूमत जो। मूं किताब में पढ़ियो हो त उन वक़्तु हिकिड़े ईसाई जो गिरजाघर बरसात जी मौसम में टुटी किरी पियो, त पाण पोइलगनि खे हुकुम ॾिनो त बैतुल माल जे रक़म मां उहा गिरजाघर ठाराई वञे। हालांकि उहा को मुस्लमाननि या उनजे इस्लाम जे पोइलगनि न टोड़ी हुई, पर उनजे बावजूद बि हुननि खे सरकारी पैसा, माना उन वक़्त जे सरकारी पैसनि मां हिकु ईसाई जो हिननि गिरजाघर ठाहिण जो हुकुम ॾिनो। त तव्हां सम्झो त इस्लाम जी फिलॉसफी छा आहे इंसानियत जे हवाले सां, बाइपी जे हवाले सां, समाज जे हवाले सां। छाकाणि त असां नंढपण में पढ़ियो हो इस्लाम इज़ द रिलीजन ऑफ पीस, इस्लाम अमन जो मज़हब आहे। ऐं असांजो फर्ज़ आहे, छाकाणि त इस्लाम में ख़ुदि मॉडर्निटी खे वॾी अहमियत हासिल आहे। इस्लाम जिद्दत खे क़बूल थो करे। तव्हां ॾिसो काफ़ी हवाई जहाज़ उन इस्लामी दौर में न हो, पर इस्लाम में किथे बि लिखियलु न आहे त तव्हां मोबाइल फोन इस्तेमालु कयो, तव्हां हवाई जहाज़ में न चढ़ो। छाकाणि त इस्लाम जो इहो यूनिवर्सल, इंटरनेशनल ऐं काइनाती हिकिड़ो उसूल आहे त जिद्दत ऐं तब्दीली, मुसबत तब्दीली खे तव्हां एक्सेप्ट कयो। उहा तब्दीली इस्लाम जे क़ुरान शरीफ़ जे रूह जे टकराव में न हुजे, उहा उन फिलॉसफी जे टकराव में न हुजे। जेकॾहिं उहा फिलॉसफी जे टकराव में न आहे, इंसान ज़ात जे मुफ़ाद में आहे, इंसान ज़ात जे भले जे लाइ आहे, त उन तब्दीली खे इस्लाम क़बूल थो करे, दुनिया जा ॿिया मज़हब क़बूल था कनि। ऐं तव्हां, असां ऐं हिते जेके सवे हज़ारे माण्हू वेठल आहिनि, उनखे बि उन तब्दीली खे वेलकम करणु घुरिजे। ऐं ज़्यादा तव्हांजो टाइम नथो वठणु चाहियां, पर असीं जेके शेख अब्दुल्ला, असीं समाज जा हिकिड़ा नंढड़ा सिपाही आहियूं। मूंखे किताब में पढ़ियो हो, इस्लामी किताब में, त हज़रत इमाम हुसैन खे जॾहिं शहीद पे कयो वियो, पाणीअ जे यज़ीदनि जॾहिं पाणी जे कतरे जे लाइ हुनखे तड़पायो पिए, त उन वक़्तु जिरकिन जो जे हिकिड़े टोले मां हिकिड़ो जिरको थियो, जंहिं चयो मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे, दिलि खे इंस्पायर कंदी आहे। त जिरको थियो त हुन जिरकिन जे टोले खे चयो त उथो पाण दरिया आहिनि, त उते पखियुनि जे हिकिड़े वलर मां हिकिड़ो जिरको थियो, जंहिं चयो त उथो इमाम हुसैन खे ही यज़ीद पाणी जे कतरे जे लाइ तड़पाए मारीनि पिया, तव्हां उथो त पाण पंहिंजी चोंब में पाणी खणी हज़रत इमाम हुसैन जी ज़ुबान ते रखो। त ॿिया जिरक जेके हुआ उहे ठठोल करण लॻा, खिलण लॻा। त हुननि चयो त पंहिंजे ज़ुबान में केतिरो पाणी ईंदो जेको हज़रत इमाम हुसैन जी जान बचाईंदो। त हुन झिरक ॾाढो ज़बरदस्त इहो जवाब ॾेई ऐं पंहिंजी जॻह वठंदुसि, त चई पाण खे अलाह ताला
पाण खे काइनात जे ख़ालिक जेतिरो कद बुत ॾिनो आहे, जेतिरी ज़ुबान ॾिनी आहे, पंहिंजो फर्ज़ आहे त उन कद बुत जे हिसाब सां पाण पंहिंजे ज़ुबान जो पाणी हज़रत इमाम हुसैन जे ज़ुबान ते रखूं। अॻियां जेकॾहिं हुन जी ज़िंदगी नथी बचे त उहो अल्लाह ऐं हुसैन जो मामिलो आहे। पाण खे जॾहिं क़यामत जॾहिं ख़ुदा ताला जॾहिं पुछा कंदो त पाण घटि में घटि हज़रत इमाम हुसैन खे मारण ऐं शहीद करण वारे जे पासे न हूंदासीं, पाण हुनखे बचाइण वारे सुफ़न में हूंदासीं। थैंक यू, महिरबानी।